अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ भलीकार ऐं भोस्तार हेडलाइंस सां ॾिठूं। बुलेटिन शुरुआत में मूंखे आगाह कंदासीं त ईंदड़ 24 खां 48 कलाकनि दौरान समूरे मुल्क में अंधारी ऐं खिवण सां गॾु बरसाति जो इम्कान आहे। NDMA मूनसून जी सूरत हाल बाबति अलर्ट जारी करे छॾियो। सिंध में नवाबशाह सखर में अर्बन फिल्डिंग जो ख़तरो ज़ाहिर कयो वियो आहे। NDMA पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त सियालकोट ऐं नारोवाल में अर्बन फिल्डिंग जो ख़दशो आहे, जॾहिं त चनाब दरिया में विचोलीअ खां मथे दर्जे जी ॿोॾि जो बि ख़तरो आहे। NDMA मूजिबि मुक़ामी नदी नालनि में पाणी चाढ़ अची सघे थो। रहीमयार खान, बहावलपुर ऐं मुल्तान में बि अर्बन फिल्डिंग जो ख़तरो आहे। NDMA पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त बलोचिस्तान जे इलाइक़नि कलात, ज़ियारत, ज़ोब, कोयटा में तेज़ बरसाति पइजी सघे थी, जॾहिं त समूरा खाता होशियार रहनि। तफ़सील मालूम कंदासीं। असद शर असांखे जॉइन कयो आहे। असद, कहिड़ा तफ़सील आहिनि? NDMA अलर्ट जारी कयो आहे त मुल्क में जेके बरसातूं पइजी रहियूं आहिनि इन सां नुक़साननि खां बचाव कयो वञे। इन हवाले सां जेको अलर्ट जारी कयो आहे हुन में इहो ॿुधायो आहे त पंजाब में लाहौर, सियालकोट, नारोवाल में तेज़ बारिशूं थी सघनि थियूं। हुन में अर्बन फ्लडिंग जो ख़दशो आहे। दरियाए चुनाव में बि विचोले दर्जे जो जेको आहे सबब थी सघनि थियूं। इन हवाले सां जेको ॾखिण पंजाब में रहीमयार खान, बहावलपुर ऐं मुल्तान में ॿुधायो आहे। DG खान, राजनपुर ऐं सिंध बलोचिस्तान जा जेके इलाइक़ा आहिनि कलात, ज़ियारत, ज़ोब ऐं कोयटा में तेज़ बारिशुनि जा इम्कान आहिनि। सिंध में नवाबशाह ऐं सखर डिवीज़न जे इलाइक़नि में कुझु हंधनि ते अर्बन फ्लडिंग थी सघे थी। इन हवाले सां शहरी मौसम जी अपडेट बि रखनि ऐं अलर्ट बि रहनि ऐं पंहिंजो बचाव बि कनि ऐं जेके घटि घेड़ आहिनि पाणी जे निकाल वारा उन्हनि खे रस्तो ॾियनि त जीअं पाणी निकिरी वञे ऐं को बि जानी या माली नुक़सान न थिए। महिरबानी असद तफ़सील ॾियण जे लाइ।